Bismillahirrahmanirrahim. Exercise कंदासीं 31.1. Complete the sentences. जुमला मुकम्मल कयो. Use must plus these verbs. Must इस्तेमाल कंदो पोइ वरी ही verbs इस्तेमाल करणा आहिनि तव्हांखे. Be, eat, go, learn, meet, wash, when. Number 1. I am very hungry. मूंखे तमामु वॾी बुख लॻी आहे. I must eat something. मूंखे का शइ खाइणी आहे, माना लाज़मी खाइणी आहे, लाज़मी खाइणु घुरिजे, वॾी बुख आहे मूंखे. Number 2. Marilyn is a very interesting person. माना छोकिरी आहे मेरिलिन, ॾाढी ज़बरदस्त दिलचस्प शख़्सियत आहे. You must meet her. तोखे हुन सां कीअं बि करे मिलणु घुरिजे, तूं हुन सां मिली मिल, वाह जी शख़्सियत हुई. Number 3. My hands are dirty. मुंहिंजा हथ गंदा आहिनि, मुंहिंजा हथ मेरा आहिनि, मुंहिंजा हथ ख़राबु लॻा पिया आहिनि. I must wash them. मूंखे कीअं बि करे उहे धोइणा आहिनि, माना उहे छा बि थिए मूंखे धोइणा ई धोइणा आहिनि. हथ ॾाढा गंदा लॻा पिया आहिनि, मेरा आहिनि, मूंखे उहे माना कीअं बि करे धोइणु घुरिजनि. Number 4. You must learn to drive. तोखे कीअं बि करे गाॾी हलाइणु सिखणु घुरिजे. It will be very useful. वॾे कमु ईंदई, माना छा बि थिए न, गाॾी हलाइणु सिखो, वॾे कमु ईंदई. Number 5. I must go shopping. मूंखे कीअं बि करे अॼु ख़रीदारी करण जे लाइ वञिणो आहे. I need to buy some food. मूंखे कुझु खाधे जी ज़रूरत पए आहे ख़रीद करण जी, इन करे मूंखे अॼु शॉपिंग जे लाइ कीअं बि करे वञिणो ई वञिणो आहे, कुझु खाधो वठी अचिणो आहे, मूंखे खाधे जी ज़रूरत पई आहे ख़रीद करण जी, इन करे. Number 6. The game tomorrow is very important for us. सुभाणे वारी जेका गेम आहे न, असांजे लाइ तमामु अहम आहे, वॾी ज़रूरी आहे असांजे लाइ. We must win. असांखे कीअं बि करे इहा खटणी आहे, छा बि थिए. Number 7. You can't always have things immediately. ज़रूरी न आहे त तव्हांखे उते उते कम थी मिलनि, माना फौरन जल्द में जल्द तव्हांजा कम थी वञनि या तव्हां वटि उहे शयूं अची वञनि, ईअं त सदाईं थी नथो सघे. You must be patient. तव्हांखे छा बि थिए न, सब्र करिणो पवंदो. ईअं न आहे त तव्हां कीअं बि करे मरीज़ थी वञो. तव्हांजो लफ़्ज़ी माना वारो फोकस त माशाअल्लाह, छा ॻाल्हि कजे. यू मस्ट बी पेशेंट जी माना हिते तव्हांखे सब्र करिणो पवंदो ज़िंदगी जे अंदरि, यानी सब्र हिकिड़ी अहम शइ आहे. उते उते का बि शइ न थींदी आहे. अंग्रेज़ी ॿोली सिखणु आहे या कुझु बि करणु आहे, उनजे लाइ तव्हांखे सब्र करिणो पवंदो. आहिस्तगी सां हर शइ थींदी रहंदी आहे. तकड़ में तरीअ ते बेश्त न थींदो आहे, इन जी माना आहे. 31.2. 1 राइट आई मस्ट और आई हैड टू. तव्हांखे हाणे आई मस्ट प्रेज़ेंट जे लाइ इस्तेमालु करिणो आहे, आई हैड टू इन मस्ट जे पारां पास्ट जे लाइ इस्तेमालु करिणो आहे. आई हैड टू वॉक होम लास्ट नाइट. राति मूंखे पंधु घर अचिणो पियो मजबूरन. देयर वर नो बसिस. माना बसूं हुयूं ई कोन. इट्स लेट. आई मस्ट गो नाउ. देरि थी वई आहे, मूंखे कीअं बि करे हाणे वञिणो ई वञिणो आहे. Number 3. I don't usually work on Saturdays. मूंखे तक़रीबन हर छंछर ते कमु न करिणो पवंदो आहे, माना छंछर ते कमु न करिणो पवंदो आहे. बट लास्ट सैटरडे आई हैड टू वर्क. पर गुज़िरियल छंछर ते मूंखे कमु करणो पइजी वियो, मूंखे कमु करिणो पियो. Number 4. आई मस्ट गेट अप अर्ली टुमारो. मूंखे सुभाणे कीअं बि करे सवेर उथणो आहे. आई हैव अ लॉट टू डू. मूंखे ॾाढो कमु आहे, कमु करण लाइ ॾाढो पियो आहे, इन करे मूंखे सुभाणे कीअं बि करे सवेर उथणो ई उथणो आहे. Number 5. I came here by train. मां हिते आयो हुउसि ट्रेन ज़रिए आयुमि. द ट्रेन वॉज फुल. रेल त सॼी भरी पई माण्हू सां, ॾाढी माना वेहण जी जाइ हुई कोन. एंड आई हैड टू स्टैंड ऑल द वे. यको मूंखे बीहणो ई पइजी वियो, माना इहा मजबूरी मुंहिंजी, माना सॼी वाट मां बीहंदे हिते पहुतो आहियां. वेहण जी मूंखे जॻह मिली कोन, छो जो सॼी ट्रेन फुल लॻी पई. Number 6. I was nearly late for my appointment this morning. सुबुह जो ज़रे घटि जेके टाइम ॾिनल हो, देरि थी वई, ज़रे घटि देरि थी वई. I had to run to get there on time. मूंखे मजबूरन भॼणो पियो उते पहुचण जे लाइ, भॼी करे पहुतुसि, माना इन करे हैड टू इस्तेमालु थींदो. Number 7. I forgot to phone David yesterday. कल्ह मूंखे डेविड ॾांहुं फ़ोन करणु विसरी ॾिठई. I must phone him later today. अॼु देरि सां मूंखे हुन ॾांहुं फ़ोन कीअं बि करे करणी आहे, छो जो कल्ह त विसरी वई. 31.3. 1 Complete the sentences. जुमला अठनि लाइ पूरा कयो. Use mustn't or don't need to plus these verbs. तव्हांखे mustn't या don't need to इस्तेमालु करणी आहे हिननि verbs सां. जीअं ॾिसो ही कहिड़ा verb आहिनि. forget, go, lose, phone, rush, wait. Number 1. I don't need to go home yet. मूंखे हिन महिल सवेर वञण जी का ज़रूरत ई कान्हे, हरू छो वञा. I can stay a little longer. थोरो सवायो बि मां ते रही सघां थो, को मसलो आहे. Number 2. We have a lot of time. असां वटि घणो टाइम पियो आहे. We don't need to rush. असांखे तकड़ करण जी का ज़रूरत ई कान्हे, हरू छो तकड़ कयूं, असां वटि टाइम घणो पियो आहे, खोड़ सारो टाइम आहे.
Number 3, keep these papers in a safe place. ही जेके पन्ना आहिनि न, इहे कंहिं महफ़ूज़ जॻह ते लिकाए रखो. You mustn't lose them. तोखे इहे गुम करणा ई न आहिनि, न विञाइजे असुल बि. Number 4, I'm not ready yet. मां हिनमहिल त तयारु न आहियां थियो, अञा ताईं त तयारु न आहियां थियो. But you don't need to wait for me. पर तव्हांखे मुंहिंजे इंतज़ारु करण जी का ज़रूरत न, हरूभरू मुंहिंजो इंतज़ारु था कयो न. मां इन करे यू कैन गो नाउ, भली तव्हां हाणे हलिया वञो. एंड आई विल कम लेटर, देर सां मां अचां थो. Number 5, we mustn't forget to turn off the lights before we leave. असांखे ॿाहिरि वञण खां अॻु में बतियूं बंदि करण त विसारणियूं न आहिनि. पहिरियों असां बतियूं बंदि कयूं लाज़मी, कीअं बि करे पोइ असां ॿाहिरि वञूं. इन करे असांखे ॿाहिरि वञण खां अॻु में बतियूं बंदि करण विसारणियूं न आहिनि, बिल्कुलु बि न विसारणियूं आहिनि. Number 6, I must contact David. मूंखे डेविड सां कीअं बि करे राब्तो करणो ई करिणो आहे. बट आई डोंट नीड टू फोन हिम. मूंखे हिन ॾांहुं फ़ोन करण जी का बि ज़रूरत न आहे. आई कैन सेंड हिम एन ईमेल. मां हिन खे ईमेल बि मोकिले सघां थो. माना मूंखे डेविड सां अॼु कीअं बि करे राब्तो करणो ई करिणो आहे, पर मूंखे हुन ॾांहुं फ़ोन करण जी का ज़रूरत ई कान्हे. हरूभरू फ़ोन छो कयांसि, मां हुन ॾांहुं ईमेल बि मोकिले सघां थो. 31.4, 41.4, फाइंड द सेंटेंसिस विद द सेम मीनिंग. अहिड़ा जुमिला तव्हां ॻोल्हियो जंहिंमें साॻी माना हुजे. माना जेके हेॾो जुमिला ॾिना विया आहिनि साॼे पासे खां, खाॿे पासे खां ऐं साॼे पासे खां, इन्हनि जी माना साॻी हुजे, इहो तव्हां मिलाए लिखणा आहिनि. हाणे सो वी कैन लीव द मीटिंग अर्ली. असां मीटिंग मां सवेर बि वञी सघूं था, माना को मसइलो ई न आहे. यानी इन जो ई जवाबु थींदो वी डोंट नीड टू स्टे अंटिल द एंड. असांखे मीटिंग जी पछाड़ी ताईं वेहण जी का बि ज़रूरत कोन्हे, असां मीटिंग तां सवेर बि वञी सघूं था. Number 2, वी मस्ट लीव द मीटिंग अर्ली. असांखे कीअं बि करे मीटिंग मां वञिणो ई वञिणो आहे. वी कांट स्टे अंटिल द एंड. असां जेका एंड आहे न पछाड़ी ताईं असां हिते नथा रही सघूं. ठीकु आहे न. माना वी मस्ट लीव द मीटिंग अर्ली. असांखे कीअं बि करे हितां निकिरणो ई निकिरणो आहे, वञिणो ई वञिणो आहे, पछाड़ी ताईं असां हिते नथा रही सघूं. Number 3, we mustn't leave the meeting early. असांखे मीटिंग मां सवेर वञिणो ई न आहे, कीअं बि करे असांखे हितां मीटिंग तां निकिरणो ई न आहे. we must stay until the end. असांखे पछाड़ी ताईं रहणो ई रहणो आहे, छा बि थिए एंड ताईं रहणो आहे. इहो इन जो ए जवाबु थींदो. Number 4, we had to leave the meeting early. असांखे मजबूरन मीटिंग मां सवेर ई वञिणो पियो. we couldn't stay until the end. असां पछाड़ी ताईं असां न रही सघियासीं, पछाड़ी ताईं न वेही सघियासीं, असांखे मजबूरन सवेर ई वञिणो पियो. Number 5, we don't need to leave the meeting early. असांखे मीटिंग मां सवेर वञण जी का ज़रूरत ई न आहे. हरूभरू छो असां सवेर जेको आहे मीटिंग मां वञूं. इन करे वी कैन स्टे अंटिल द एंड. असां डी थींदो असां आख़िर ताईं बि हिते रही सघूं था, को मसइलो आहे का ॻाल्हि ई कान्हे. अहिड़ी तरह सां इन जूं इहे माना थींदियूं. 31.5, 41.5. राइट, मस्ट, मसंट, हैड टू एंड डोंट नीड टू. इहे सभु अची मिली विया हिननि में. हीअ एक्सरसाइज़ थोरी ॾुखी आहे, हिनखे सम्झण जी ज़रूरत कोन्हे तव्हांखे. Number 1, you don't need to go. तोखे वञण जी कहिड़ी ज़रूरत आहे, मन वञण जी का ज़रूरत ई कान्हे. यू कैन स्टे हियर इफ यू वांट. भली चाहीं त भली रही पोइ, त को मसइलो आहे. Number 2, it's a fantastic film. ज़बरदस्त लाजवाब फिल्म. यू मस्ट सी इट. कीअं बि करे इहा ॾिसजांइ, तोखे इहा ॾिसणु घुरिजे. Number 3, the restaurant won't be busy tonight. अॼु होटल जेको आहे मानी खाइण वारो एतिरो मसरूफ़ न हूंदो, माना एतिरा माण्हू हिते कोन हूंदा. वी डोंट नीड टू रिज़र्व अ टेबल. असांखे टेबल रखाइण जी का ज़रूरत ई कान्हे, या टेबल बुक कराइण जी का ज़रूरत ई कोन्हे. छाजे लाइ हरूभरू बुक करायूं, छो एतिरो बिज़ी एतिरो हूंदो ई न अॼु राति होटल. इहो माना वेंदासीं त असांखे मानी मिली वेंदी हुते. Number 4, I was very busy last week. गुज़िरियल हफ़्ते मां वॾो मसरूफ़ हुउसि, तमामु कम, ॾाढो कम में रुधल हुउमि. I had to work every evening. मूंखे हर रोज़ राति ताईं माना कमु करिणो पवंदो. Number 5, I want to know what happened. मां ॼाणणु थो चाहियां, मूंखे ख़बर त पए त थियो छा. You must tell me. मूंखे कीअं बि करे ॿुधाए, लाज़मी ॿुधाए मूंखे. Number 6, I don't want Sue to know what happened. मां नथो चाहियां त सू खे ख़बर पए त जेको कुझु थियो आहे, त सू खे ख़बर पए. इहा मां नथो ॻाल्हि चाहियां. मां नथो चाहियां त सू खे ख़बर पए जेको कुझु थियो आहे. यू मसंट टेल हर. तोखे इहा ॻाल्हि हुनखे ॿुधाइणी न आहे, छा बि थिए कुझु बि थिए न ॿुधाइजांसि. Number 7, I must go now. मूंखे हाणे कीअं बि करे वञिणो आहे. और आई विल बी लेट फॉर माई अपॉइंटमेंट. मूंखे जिते टाइम ॾिनल आहे न, माना उन देरि थींदी. मूंखे हिन महिल कीअं बि करे वञिणो आहे, ॾिनल टाइम ते मूंखे देरि थींदी. माना Number 8, why were you so late? तूं भला देरि सां आएं छो.
I had to wait half an hour for a bus. माना मूंखे अधु कलाक ताईं बस जो इंतज़ारु करिणो पियो मजबूरन, इन करे देरि थी वई. Number 9. We don't need to decide now. असांखे हिन महिल फ़ैसिले करण जी का ज़रूरत ई न आहे. हरूभरू छो फ़ैसिलो कयूं? We can decide later. देरि सां बि असां हिन जो फ़ैसिलो करे सघूं था, देरि सां बि सोचे सघूं था. कहिड़ो मसइलो आहे? हिन महिल हरूभरू फ़ैसिलो वेठा कयूं. Number 10. It's Lisa's birthday next week. ईंदड़ हफ़्ते लीसा जो बर्थडे आहे. I mustn't forget to buy her a present. मूंखे हुन जे लाइ तोहफ़ो वठी अचणु विसारणो न आहे. हुन लाइ तोहफ़ो वठणु मूंखे विसारणो ई न आहे, कीअं बि करे छा बि थिए.